सूरत शूरा आयत नंबर 49 में फरमाया या बुले मैं यशा इनासा व या बुले मैं यशा ज़ुकुर औ युज़ब्बिजु ज़ुकरान व इनासा व यजअलु मैं यशा अकीमा। तर्जुमो नी पाण पढ़ो। सूरत शूरा आयत नंबर 49 50 सिपारो 25 फरमाया या बुले मैं यशा इनासा रब जंहिंखे चाहे धी हुजे बस ॿियो कुझु न। हज़रत लूत अलैहिस्सलाम खे रुगो न्याणियूं अलाह जो पैगंबर हो पुट वठी सघे पियो, रब न ॾिनसि उन जी मर्ज़ी आहे। जंहिंखे चाहे रुगो पुट ॾे न्याणी लाइ पियो सिके। हज़रत याकूब अलैहिस्सलाम के पहिरीं घरवारी मां 10 पुट, ॿी घरवारी मां 2 पुट, हज़रत यूसुफ ऐं हज़रत बिन्यामीन ॿी घरवारी, रुगो पुट ई पुट, न्याणियूं न ॾिएसि, हुनजी मर्ज़ी आहे। ऐं जेकॾहिं चाहे त जोड़ा ॾिए, ज़ुकूर ऐं इनासा, न्याणियूं पुट। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न्याणियूं पुट। ऐं जंहिं औरत खे चाहे संड करे छॾे, औलाद ॾियण जी सलाहियत ख़त्म। डॉक्टर चवंदा, डॉक्टर चवंदी तुंहिंजी रिपोर्ट सभु क्लियर आहिनि, तो में सभु शइ थी सघे थी, पर अलाह न थो ॾे। हज़रत बीबी आयशा खे औलाद जी सिक तड़प हुई, अलाह न ॾिनसि, भई मर्ज़ी आहे। हाणे जो चए फिलाणी दरगाह वारो पुट ॾींदो, फिलाणी वारो धीउ ॾींदो, फिलाणे वारो हीउ ॾींदो। हाणे या त क़ुरान सचो या इहे सच, ॿी ॻाल्हि त आहे कान। अदा क़ुरान मूं पढ़ी ॿुधायो, ॿी त मूं न पढ़ी। सूरत शूरा सिपारो 25 आयत नंबर 49 50 अलाह चए थो मुंहिंजी मर्ज़ी आहे रुगो धीउ ॾियांसि, मुंहिंजी मर्ज़ी आहे रुगो पुट ॾियांसि, मुंहिंजी मर्ज़ी आहे ॿई ॾियांसि, मुंहिंजी मर्ज़ी आहे कुझु बि ॾियां। दुनिया जा डॉक्टर वञी ॻोल्ह, कुझु न थींदुसि। या क़ुरान सचो या माण्हू सचा, ॻाल्हि हिन में कुझु फ़र्क़ु आहे कोन। ॿी आहे